दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां तव्हांजे आॾो हबीब बैंक जे मुतलिक़ ॼाण रखंदासीं। दोस्तों हबीब बैंक जेको आहे आगा खान इस्माइली शीहनि जो हबीब बैंक आहे, जंहिंजे साइन बोर्ड ते 5 तारा ऐं हिकु शींहं जो निशान आहे, जेको शींहं जी तस्वीर लॻल आहे। इहे असुली 6 इमामी शिया मसलक जा आहिनि, तंहिं करे 6 इमामनि जे माना मुशाबत में इहे 5 तारा ऐं 6 शींहं जो तस्वीर ॾिनो वियो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां बि फ़क़ीर आहियूं। असांजे फ़क़ीरीअ जे लेवल सां जेके असांजा मुर्शिद करीम आहिनि, उहे बि इहो अक़ीदो रखंदा हुया ऐं इहो फरमाईंदा हुया त औलियाला बुज़ुर्ग फ़क़ीर पीर फ़क़ीर जेके तसूफ़ सां वाॻियल आहिनि, उहे शींहं जो बि रूप अख़्तियार करे सघनि था ऐं वासींग जो रूप अख़्तियार करे सघनि था। जिन खे अल्लाह जे तरफ़ां माना का नेमत मिलंदी आहे, उहे रूप तब्दील करे सघंदा आहिनि। अहिड़े लेवल सां ही जेको 6 इमामी इस्माइली शिया आहिनि, उहे आगा खान शिया कोजा जेके आहिनि, उहे बि 6 इमामी माना मसलक रखनि था। तंहिं करे उन्हनि जी मुशाबत 6 इमामी जे करे उन्हनि 5 तारा ऐं 6 शींहं जो तस्वर शींहं जी तस्वीर ॾेई ऐं तस्वर में ॼाणायो अथनि त जीअं हज़रत अली शींहं आहे। त अहिड़े लेवल सां 5 तारा बि उन्हनि ॾिना आहिनि। इन करे जो उन्हनि जे जीअं मसलक, उन्हनि जे जेको फ़िरक़े, उन्हनि जो जेको माना अक़ीदे जो माना इज़हार जे करे इहो साइन बोर्ड हबीब बैंक जे मुंड जे गेट ते हयो वियो आहे ऐं हुननि इन करे हयो आहे। इन करे मां ॿुधाईंदो तव्हांखे हलां त तव्हां नंढे इलाइक़े खां वठूं जेके बि तव्हां आहियो, उहे ॾिसंदा पिया अचो त हबीब बैंक जे गेट ते 5 तारा ऐं शींहं जो तस्वीर छापियल आहे। मगर इहा ॼाण कंहिंखे बि न हुई त इहे छो ऐं छाजे लाइ छापिया विया आहिनि। हीअ असां तव्हांजे आॾो ही ॼाण इन लाइ रखियोसीं, उहो किताबनि मां हासिलु करे तव्हांजे आॾो रखियोसीं त जीअं तव्हांजे ज़हन ऐं तव्हांजे अक़ुल ऐं शऊर में इज़ाफ़ो थिए त को बि तव्हां सां सुवाल करे त हबीब बैंक में जेके जेको बोर्ड साइन बोर्ड लॻल आहे, उन में 5 तारा ऐं शींहं छो छापियल आहे, तंहिं करे तव्हां उन्हनि खे जवाबु ॾेई सघो। दोस्तो महिरबानी, अस्सलाम वालेकुम।